अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर साजिद हमीद आहे ऐं मां सभिनी ॾिसंदड़नि खे पंहिंजे प्रोग्राम असांजी सिहत में भलीकार चवां थो। असांजे अॼु जो मौज़ू निंड न अचणु आहे। तव्हां मूं वटि ॾिठो हूंदो त निंड न अचणु हिकु आम मसइलो आहे जेको हर ॿिए माण्हू खे आहे ऐं निंड न अचणु जे करे उहे मुख़्तलिफ़ दवाऊं बि इस्तेमालु कंदा आहिनि ऐं उहे दवाऊं काफ़ी सालनि खां साल वठनि था ऐं जे न वठनि त निंड नथी अचे। हा, निंड न अचण जा मुख़्तलिफ़ सबब थींदा आहिनि। पहिरियों त इहो ॾिठो वेंदो त निंड न अचण जो मतिलबु छा आहे। छा माण्हू जेॾी महिल सुम्हणु वञे थो त निंड देरि सां थी अचे, या निंड अची थी वञे पर माण्हू अधु राति जो उथी थो वञे, बार बार थो उथे, ऐं हिकिड़ो दफ़ो उथण खां पोइ छा बाद में निंड नथी अचे, या निंड त अची थी वञे पर माण्हू उथण खां पोइ फ्रेश फील नथो करे, माण्हू लॻे थो यार निंड कई ई न आहे, ऊअं ई थकियल आहियां। त निंड जो मसइलो छा आहे, उन हिसाब सां उनखे वधीक ॾिठो वेंदो त उनजो सबबु छा आहे ऐं उनजो इलाजु छा आहे। अमूमन जेको मसइलो थींदो आहे उहो थींदो आहे निंड जो न अचणु। त माण्हू बिस्तरे ते सुम्हण त वियो पर निंड अचे नथी, माण्हू उते बिस्तरे ते परेशान थिए थो, पिया पासा वराए थो पर निंड नथी अचे। हाणे निंड न अचण जे करे जेको वॾो वॾो मसइलो हूंदो आहे उहो हूंदो आहे असांजो रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेके असांजूं आदतूं आहिनि उन्हनि में एतिरो त बिगाड़ अची वियो आहे त असांजा जेके टाइम आहिनि उहे तब्दील थी विया आहिनि ऐं असांजो जेको इंटरनल असांजे जिस्म जे अंदरि जेको घड़ियाल आहे उहो डिस्टर्ब थी वियो आहे। जे उहो तव्हां सही कंदो त घणनि माण्हुनि जो निंड जो मसइलो ईअं ई बहितर थी वेंदो बग़ैर कंहिं दवा जे। हाणे उनजे लाइ कुझु आदतूं असांखे ठीकु करणी पवंदियूं। सभ खां पहिरियों जेके आदतूं आहिनि उन्हनि खे असां स्लीप हाइजीन चवंदा आहियूं ऐं उन में सभ खां पहिरियों त इहो थो अचे त असां टाइम ते सुम्हूं ऐं टाइम ते उथूं। तव्हां जेको टाइम हुजे, त राति जो 9 बजे सुम्हंदा हुजो, राति जो 10 बजे सुम्हंदा हुजो या राति जो 11 बजे सुम्हो, तव्हां हिकिड़ो टाइम तव्हांजो हुजे त 10 बजे सुम्हणो आहे त रोज़ु 10 बजे असांखे सुम्हणो आहे ऐं तव्हां 6 बजे उथणो आहे त 6 बजे उथणो आहे रोज़ु, इरेस्पेक्टिव त आचर जो ॾींहुं आहे, छुटी जो ॾींहुं आहे या कम जो ॾींहुं आहे, इन ई टाइम ते उथणो आहे, इन ई टाइम ते सुम्हणो आहे। कहिड़े तव्हां निंड घटि आई आहे कंहिं ॾींहुं 3-4 कलाक आई आहे बजाए 8 कलाकनि जे, त तव्हां उन ॾींहुं थकियल हूंदो, ॿिए ॾींहं ते निंड अची वेंदी। हाणे अमूमन माण्हू छा कंदा आहिनि त जेके वीकडेज़ हूंदा आहिनि, कमकारनि जा ॾींहं हूंदा आहिनि, उन्हनि में त उनजो रूटीन ठीकु हूंदो आहे पर छंछरु आचर छुटी वारनि ॾींहंनि में देरि ताईं जड़ंदा आहिनि, देरि ताईं वरी सुम्हंदा आहिनि, त उनजो रूटीन जेको आहे उहो डिस्टर्ब थी वेंदो आहे। वरी वापसि अचण में टाइम लॻंदो आहे, वरी उनजे निंड जो मसइलो पैदा थींदो। त उनजे लाइ पहिरियों त तव्हांखे टाइम पंहिंजो सेट करिणो आहे त छुटी हुजे न हुजे सेम टाइम ते सुम्हणो आहे ऐं सारे ई टाइम ते उथणो आहे। थी सघे थो तव्हांखे पहिरियां 2-3 ॾींहं थोरो मसइलो थिए पर कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हां इन ते बिल्कुलु सेट थी वेंदो। जेकॾहिं निंड घटि आई आहे कंहिं ॾींहुं त मंझंदि जो न आहे सुम्हणो। अमूमन माण्हू मंझंदि जो या शाम जो सुम्ही पवंदा आहिनि, पोइ राति जो निंड न ईंदी आहे। इहो निंड न अचण जो हिकिड़ो वॾो सबबु आहे। उन लाइ तव्हां जेतिरा बि थकियल हुजो मंझंदि जो न सुम्हो, थोरो इंतज़ारु कयो, राति जो टाइम थिए त राति जो सुम्ही पओ त जीअं तव्हांजी निंड पूरी थिए। कुझु माण्हुनि खे आदत हूंदी आहे त नंढाप खां सुम्हंदा रहंदा आहिनि, त ठीकु आहे, जेके आदत आहे या उनजी राति जी निंड डिस्टर्ब नथी थिए उहे सुम्ही सघनि था, पर उहो बि चयो वेंदो आहे सिर्फ़ु 20 खां 30 मिंट सुम्हो। ईअं न त तव्हां 2-3 कलाक सुम्ही पओ मंझंदि जो, पोइ तव्हांजी राति जी निंड डिस्टर्ब थींदी। पहिरीं शइ आहे। ॿी शइ आहे त जंहिं हंधि तव्हां सुम्हो था, जेको कमिरो आहे, जेको बिस्तरो आहे, हिकिड़ो हुते लाइटनि सही हुजे, तमामु घणी रोशनी न हुजे, तमामु घणो आवाज़ु न हुजे जेका तव्हांखे डिस्टर्ब करे। महिरबानी करे पंहिंजी जेके फ़ोन वग़ैरह आहे उहा या त साइलेंट करे छॾियो या बंदि करे छॾियो ऐं उनखे पंहिंजे बिस्तरे खां परे रखो त जीअं बार बार तव्हां ॾिसो न, जेॾे तव्हां उनखे ॾिसंदो पिया मोबाइल हलाईंदो त उन सां तव्हांजी निंड फिटी वेंदी, तव्हांखे निंड न ईंदी।
अॼुकल्ह इहो तमामु घणो मसइलो ॾिठो वियो आहे। उन लाइ जंहिं महिल तव्हां सुम्हण टाइम ते त पंहिंजी मोबाइल खे ख़ुदा हाफ़िज़ चई परे करे रखो। ॿियो, जे बिस्तरे ते सुम्हो था उनखे सिर्फ़ु सुम्हण लाइ इस्तेमालु कयो। उन ई बिस्तरे ते ॿियो को कमु न कयो त उन बिस्तरे ते वेही टीवी न ॾिसो, उन ई बिस्तरे ते वेही लैपटॉप ते कमु न कयो। उहो जो बिस्तरो आहे सिर्फ़ु सुम्हण लाइ आहे। बिस्तरे में हिकिड़ी कशिश हूंदी आहे, उहो तव्हांखे छिकींदो आहे। जॾहिं तव्हां हुनखे ॿियनि कमनि लाइ इस्तेमालु कंदो, उते ई वेही तव्हां लैपटॉप इस्तेमालु कंदो, उते ई वेही तव्हां टीवी ॾिसंदो, त उहा कशिश ख़तमु थी वेंदी। पर जॾहिं तव्हां बिस्तरे ते सिर्फ़ु सुम्हण लाइ इस्तेमालु कंदो त तव्हां बिस्तरे ते ॾिसंदो ई तव्हांखे निंड अचणु शुरू थींदी, हुन में एतिरी कशिश थींदी आहे। उन खां पोइ ॿियो जेको आदत आहे उहा आहे वर्ज़िश। ज़रूरु वर्ज़िश कयो, वधीक न, ॾींहं में सिर्फ़ु 30 मिंट, अधु कलाकु तेज़ तेज़ घुमो। असां वटि हिकिड़ो त ॿ तसवुर कया वेंदा। हिकिड़ो त एक्सरसाइज़ जो मतिलबु आहे त जॉगिंग, जिम वञणु, न, तेज़ तेज़ घुमणु, ब्रिस्क वॉकिंग काफ़ी आहे। ॿियो, जेको आम मरा में असां घुमूं फिरूं था उहो वर्ज़िश में नथो अचे। माण्हू ईअं न चवे त मुंहिंजे कम में ॾाढो कमु आहे, घर में मां घुमां फिरां थो, न। वर्ज़िश उहा हूंदी आहे तव्हां जागर या जूता पायो, तव्हां ॿाहिरि विया वञो कंहिं पार्क में, अधु कलाकु घुमी मोटी अचो। त हूअं बि ॾिठो हूंदो त जॾहिं माण्हू घणो थकियलु हूंदो आहे त निंड सुठी ईंदी आहे। जॾहिं तव्हां वर्ज़िश कंदो त तव्हांजी निंड सुठी ईंदी। कोशिशि इहा कयो, इहा जेका वर्ज़िश आहे इहा शाम जे टाइम में हुजे, मग़रिब खां पोइ न हुजे। जॾहिं तव्हां देरि सां कंदो त पोइ तव्हांजी निंड फिटी सघे थी। त हुन लाइ सुबुह सां कयो, फजर खां पोइ सुबुह सवेरे, या शाम 3 खां पोइ मग़रिब खां अवल, इन टाइम ते कयो। कोशिशि करे हिकु ॿ साथी पाण सां रखो जंहिंजी तव्हांजो रूटीन ठही सघे। रोज़ु हुननि सां वेंदो त हिकिड़ो रूटीन ठहियलु हूंदो। कॾहिं माण्हू दिलि न चवंदी त हुननि जे चवण ते माण्हू वेंदो। त इहो रूटीन तमामु ज़रूरी आहे, न सिर्फ़ु निंड जे लाइ पर ॿियनि बीमारियुनि खां बचाव लाइ। दिलि जी बीमारियूं, फालिज, दिमाग़ जी बीमारियूं, इन्हनि सभिनी खां तव्हां बचंदो जॾहिं तव्हां रोज़ु वर्ज़िश खे पंहिंजो मामूलु बणाईंदो। ॿियो सबबु आहे चांहि या कॉफ़ी जंहिंमें कैफ़ीन हूंदी आहे, उनजो घणो इस्तेमालु कयो। हूअं बि असां वटि सिंध में चांहि जो तमामु घणो रवाजु आहे। घणा माण्हू त सुम्हण महिल बि चांहि पीअंदा आहिनि। जॾहिं उन्हनि खे मसइलो नथो थिए त ॿी ॻाल्हि आहे, पर अमूमन इहो चयो वेंदो आहे त मग़रिब खां पोइ चांहि न पीओ या कॉफ़ी न पीओ, छो त हुन में कैफ़ीन आहे, उहा तव्हांजी निंड फिटाईंदी। ऐं कोशिशि करे 3 कपनि खां वधीक न पीओ। ॿियो, जॾहिं तव्हां बिस्तरे ते सुम्हो था ऐं तव्हांखे निंड नथी अचे, तव्हां 5 मिंट वेठो, 10 मिंट, 15 मिंट नथी अचे, पोइ तव्हां उथी वञो। उतां उथी वञी ॿिए कंहिं कमरे में वञो, उते वेहंदो तव्हां परेशान थींदो, त निंड न ईंदी, पया पासा बदिलाईंदो। उन कमरे मां उथी वञो, कोशिशि कयो कुझु पढ़ो, कोई किताबु खोले पढ़ो, कुझु अख़बार पढ़ो, त का शइ पढ़ो। टीवी न हलायो, टीवी में जेका रोशनी आहे उहा तव्हांजी निंड फिटाईंदी। त थोरी देरि पढ़ंदो, किताबु पढ़ंदो, अख़बार पढ़ंदो, 15 मिंट, 20 मिंट, अधु कलाक, तव्हां वरी निंड अचणु शुरू थींदी। ऐं वरी निंड अचणु शुरू थिए पोइ वापसि वञी उते सुम्ही पओ। त इहे कुझु आदतूं आहिनि जेके तमामु घणियूं फ़ाइदे वारियूं आहिनि। ऐं घणे क़दुरु चइनि मां 3 माण्हुनि जा मसइला त सिर्फ़ु इन्हनि आदतुनि सां ई बहितरु थी वेंदा ऐं कंहिं दवा जी ज़रूरत न पवंदी। जॾहिं इन्हनि आदतुनि खे बहितरु करण जे बावजूदि निंड में मसइलो हुजे, पोइ तव्हां डॉक्टर सां मशवरो कयो त निंड न अचण जो सबबु छा आहे, ताकी उहो वधीक ॾिसी सघे। ईअं हिक ॿिए जे चवण ते दवाऊं शुरू न कयो। त जेके अमूमन निंड कराईंदियूं आहिनि दवाऊं, इन्हनि सां आदत थी वेंदी आहे। उहे 1, 2 या 3 ॾींहं लाइ त माण्हू वठी सघे थो, पर जॾहिं रूटीन में माण्हू वठंदो, महीननि जा महीना, साल, पोइ उहे छॾणु ॾाढो ॾुखियो थी वेंदियूं आहिनि। ऐं उहे ईअं बंदि बि न थिबियूं आहिनि, उन सां वरी ॿिया मसइला थींदा आहिनि। जे बंदि करणियूं आहिनि त उहे आहिस्ते आहिस्ते डॉक्टर जे मशवरे सां कबियूं आहिनि। उमेदु आहे त तव्हां इन्हनि आदतुनि जो ख़्यालु करे पंहिंजी निंड ऐं पंहिंजी सिहत खे बहितरु कंदो। मां तव्हांजे कमेंट्स, तव्हांजे मशवरनि जो इंतज़ारु कंदुसि। तव्हांजा जेके सुवाल आहिनि तव्हां बिल्कुलु पुछी सघो था, ऐं तव्हांजा जेके नया मौज़ू आहिनि सिहत जा, जंहिंजे बारे में तव्हां ॿुधणु चाहियो, तव्हां असांखे ॿुधायो त जीअं हुन बारे में ॻाल्हाए सघिजे। उमेदु आहे तव्हांखे अॼु जो प्रोग्राम तमामु मालूमाती लड़ो हूंदो। इनशा अल्लाह मथे हफ़्ते मिलंदासीं। अल्लाह निगहबान।